बुलेटिन के अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्की तारीख़ जी सभ खां नंढी उमिरि ऐं 37 परॾेही वज़ीर बणिजी वियो आहे। ऐवान सदर में सदर आरिफ अलवी पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के परॾेही वज़ीर तौर कसम खणायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे कसम खणण बाद ऐवान सदर में जीए भुट्टो जा नारा गूंजंदा रहा। मैं बिलावल भुट्टो ज़रदारी सिद्क़े दिल से हल्फ उठाता हूँ सिद्क़े दिल से हल्फ उठाता हूँ कि बहैसियत वफाकी वज़ीर मैं अपने फ़राइज़ व कारहाय मनसबी अपनी इंतहाई सलाहियत और वफादारी के साथ और हमेशा पाकिस्तान की खुद मुख्तारी सालमियत इस्तेकाम यकजहती और खुशहाली की खातिर अंजाम दूंगा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्की तारीख़ जो सभ खां नंढी उमिरि ऐं 37 परॾेही वज़ीर बणिजी वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कसम खणण वारी तक़रीब ऐवान सदर में थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कसम खणण वारी तक़रीब में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, आसिफा भुट्टो ज़रदारी ऐं सनम भुट्टो पिणु शिरकत कई। कसम खणण वारी तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, क़ौमी असम्बली जो स्पीकर राजा परवेज़ अशरफ, अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी, सिंध काबीना जा मेंबर ऐं पीपी समेत ॿिया हुकूमती मेंबर शरीक थिया। सदर आरिफ अलवी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे परॾेही वज़ीर तौर कसम खणायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कसम खणण खां पोइ ऐवान सदर में जीओ भुट्टो जा नारा गूंजंदा रहिया। कसम खणाइण खां पोइ सदर आरिफ अलवी बिलावल भुट्टो ज़रदारी सां हथ मिलायो ऐं खेसि वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पिणु पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां भाकुर पाए मिलियो ऐं खेसि परॾेही वज़ीर तौर कसम खणण ते मुबारकबाद ॾिनी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्की तारीख़ जो 37 ऐं 33 साल 7 महीना 6 ॾींहंनि जी उमिरि में कसम खणण बाद पाकिस्तान जो नंढी उमिरि वारो परॾेही वज़ीर बि बणिजी वियो आहे। परॾेही वज़ीर तौर कसम खणण वक़्तु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी उमिरि 35 साल 5 महीना ऐं 10 ॾींहं हुई। हिना रबानी खर जी उमिरि 33 साल 8 महीना ऐं 1 ॾींहुं हुई जॾहिं हुन परॾेही वज़ीर तौर कसम खयो। परॾेही वज़ीर तौर कसम खणण खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही खाते जी आफ़ीस पहुची उहिदे जी चार्ज संभाली। उन मौक़े ते परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे अख़्तियारनि पारां खाते जे हवाले सां आगाही ॾिनी वई। नए परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे आलमी बाज़ार सां पाकिस्तान जे लाॻापनि जे हवाले सां पिणु ब्रीफिंग ॾिनी वई और हमेशा पाकिस्तान की खुद मुख्तारी सालमियत इस्तेकाम यकजहती और खुशहाली की खातिर अंजाम दूंगा।